तारीख़ी, जाग्राफियाई, सियासी ऐं मशहूर शख़्सियतनि जे करे पंहिंजी अलॻि सुञाणप रखंदड़ शहर आहे जेको हिन वक़्तु ज़िले हेडक्वार्टर पिणु आहे। हिन शहर जी मिटी मां अहिड़नि शख़्सियतनि जनम वरितो आहे जिन पंहिंजे मुल्क, धरती, इंसान ज़ात जी चङाई तोड़े इल्म अमल जी ॾात ज़रिए पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे वाध वीच ऐं दुनिया में सिंधी ॿोली खे रुशनास करण लाइ पंहिंजो अहम किरदारु अदा कयो आहे। अहिड़नि शख़्सियतनि मां डॉक्टर मोहब्बत बुरड़ो पिणु हिकु आहे जंहिं हर वक़्तु हर मुहाद ते पंहिंजी सिंधी ॿोलीअ लाइ ऐं अवाम जे भले लाइ बहितर कमु कयो आहे। कंहिंजो वेंदा त पतो कंहिंखे न पवंदो आहे, कंहिंजो वेंदा त कई शहर रुली वेंदा आहिनि। सच इहो आहे त डॉक्टर मोहब्बत बुरड़ो कंबर जो हिकिड़ो वॾो सुञाणप जो हवालो हुयो ऐं डॉक्टर मोहब्बत बुरड़े जी शख़्सियत जा खोड़ सारा हवाला आहिनि। असां आमतौर ते चवंदा आहियूं, घणनि माण्हुनि लाइ इस्तेमालु कंदा आहियूं त उहा घण रुखी शख़्सियत हुई, घण पासाई शख़्सियत हुई, पर डॉक्टर मोहब्बत बुरड़े जी शख़्सियत हक़ीक़ी माना में घण रुखी ऐं घण पासाई शख़्सियत हुई, जंहिं हिक ई वक़्तु सियासी तौरु, समाजी तौरु, इल्मी अदबी हवाले सां मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि, लिसानियात आहे, साइंस आहे, फ़लसफ़ो आहे, तर्जुमो आहे, केतिरनि ई शोबनि में हुन कमु कयो। न सिर्फ़ु हुन पंहिंजो नालो ॻणाइण लाइ कमु कयो, पर हुन जेको कमु कयो उहो अहिड़ो कमु कयो जेको हिन वक़्तु ताईं ॿियनि जे लाइ मशल राह बणियल आहे ऐं डॉक्टर मोहब्बत खे रेफरेंस तौरु उहे माण्हू कोट कनि था। डॉक्टर मोहब्बत बुरड़ो जंहिंजो हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु हुयो, हिन 25 मार्च 1952 में कंबर शहर में जनम वरितो, जंहिंजो नंढपण खां ई लिखण, पढ़ण, सिखण, सम्झण सां घणो प्यार हुयो। हिन MBBS लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरो मां कई, जंहिंखां पोइ डॉक्टर मोहब्बत बुरड़े खे पाक फौज में कैप्टन डॉक्टर जी हैसियत में सर्विस बि मिली, पर हिन जो घणो लिखण पढ़ण सां चाह हुजण करे कुझु अरसे खां पोइ नौकरी छॾे प्राइवेट बि नौकरी कई ऐं सहाफ़ती दुनिया में बि पेर पातो। 1977 धारे हू सिंधी शागिर्द पब्लिकेशन जो एडिटर ऐं इंजेक्शन पब्लिकेशन जामशोरो जो बांह ॿेली ऐं कातिब रहियो। अहिड़ी तरह 1978 में कंबर में ॾाहब किताब घर नाले पब्लिशन इदारे जो बुनियादु रखियो। डॉक्टर मोहब्बत बुरड़े जो जेको सियासी हवालो आहे, सिंधी सुजाग ॿार तहरीक खां वठी ऐं उन खां पोइ वरी जॾहिं हू पंहिंजी यंग एज में आयो त SST जो हो पहिरियों सदर सिंधी शागिर्द तहरीक जो थियो। उन प्लेटफॉर्म तां हुन सॼी सिंध में उन दौर में लेक्चरनि जी सीरीज़ शुरू कई जेको हिकिड़ो तमामु वॾो ख़तरनाक आमरियत जो दौरु हुयो ऐं उन दौर में उन्हनि किताबनि ते मार्क्स ते जॾहिं पाबंदी हूंदी हुई त उहे किताब हुन वटि मौजूदु हुजणु, उन किताबनि जा हवाला ॾियणु, उन्हनि तहरीकुनि जा हवाला ॾियणु, उन्हनि इनकलाबनि जा हवाला ॾियणु ऐं रसूल बख्श पलीज़ साहब जहिड़ी हिकिड़ी तमामु वॾी आला पाए जी शख़्सियत सियासी तौर ते पर इल्मी अदबी हवाले सां बि उन सां उनजो साथ रहियो। त मां सम्झां थो सिंध में उहो हिकिड़ो सियासी सुजागीअ जो तमामु वॾो अहम दौरु हुयो ऐं डॉक्टर बहादुरीअ सां उहो हिकिड़ो पंहिंजो कमु कयो। डॉक्टर मोहब्बत बुरड़े ख़ासि तौर समाजी, साइंसी, इल्मी, जिदलियाती ऐं फ़िक्री मौज़ूअनि ते केतिरा ई लेक्चर ॾिना ऐं अवाम में सुजागी पैदा करण लाइ पाण पतोड़ियो। एतिरे ताईं जो अहिड़े अमल करण ते ज़िया दौरे हुकूमत में मथत केस बि दाख़िल थिया, पर हिन अमूल शख़्स माठ न कई। उहो इल्मी अदबी कमु आहे उहो तमामु घणो अहम आहे ऐं इल्मी अदबी कम में जेको लिसानियात जे हवाले सां हुन कमु कयो आहे, ॿोलीअ जे हवाले सां जेको हुन कमु कयो आहे, तर्जुमा जेके हुन कया आहिनि, मूसा खां मार्क्स ताईं तव्हां हुनजो किताबु ॾिसो, तमामु घणो जेको आहे हिन वक़्तु ताईं बि हुनजा छापा अचनि था, मुख़्तलिफ़ पब्लिशर्स छपायो आहे। ईअं ॿियनि केतिरनि सारनि किताबनि जा असां नाला खणी सघूं था ऐं हुनजो जेको वरी हिकिड़ो ख़ासि पासो जंहिं ते मां चाहींदुसि, छो त मुंहिंजो तालुक़ु साइंस सां आहे, मां पाण उस्तादु आहियां जाग्राफ़ी जो, जॾहिं मां हुनजो धरती मुंहिंजो घर किताबु पढ़ियो त सच पुछो त मूंखे ईअं महसूसु थियो त डॉक्टर त जाग्राफ़ी जो तमामु वॾो ॼाणू आहे ऐं हुन जहिड़े आसान तरीक़े सां, इंतिहाई सवले तरीक़े सां सम्झायो आहे त धरती गोल कीअं आहे, आसमान, तारा, चंड, जेके बि सभु शयूं आहिनि जेके असांजे ज़हन में सवाल पैदा कंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो आम माण्हू जेको घटि पढ़ियो माण्हू उनखे जॾहिं पढ़ंदो त उनखे उहा शइ आसानी सां सम्झ में अची वेंदी। ऐं डॉक्टर मोहब्बत जी हिकिड़ी वॾी उत्तम ख़ूबी इहा आहे त हुन साइंस जे ॻूढ़नि टर्म्स खे, जो त ज़ाहिर आहे साइंस जी टर्मिनोलॉजी असां वटि सिंधी में ट्रांसलेट थियल कोन्हे का, त डॉक्टर मोहब्बत बुरड़ो मुंहिंजे नज़र मां जेके माण्हू गुज़रिया आहिनि
उहो मतिलबु उहो माण्हू आहे जंहिं पंहिंजा लफ़्ज़ ईजाद कया आहिनि। साइंस जे केतिरनि ई ख़ासि तौर ते साइंस में वरी जॾहिं असां अर्थ साइंस जी ॻाल्हि कयूं था, जोग्राफी जी ॻाल्हि कयूं था, त उन में हुन एॾा ज़बरदस्त क़िस्म जा जेके आहिनि उहे अंग्रेज़ीअ वारा टर्म्स उहे सिंधी में ट्रांसलेट कया आहिनि, जो बिल्कुलु उहो जॾहिं लफ़्ज़ पढ़िजे थो त ॻाल्हि सम्झ में अचे थी त हीउ जेको आहे इन जो तर्जुमो तुज़ थियल आहे। जीअं डॉक्टर बलोच हिकिड़नि सिंधी असांखे लफ़्ज़ ॾिना, मिसाल लाउड स्पीकर जो गूंजारो लफ़्ज़ ॾिनो, एस्ट्रे जो रखवटी लफ़्ज़ ॾिनो, त उहो सम्झ में अचे थो। ईअं ई डॉक्टर मोहबत बि असांखे जोग्राफी जा खोड़ सारा जेके आहिनि टर्म्स सिंधी में ट्रांसलेट करे ॾिना। मां जॾहिं जोग्राफी जी डिक्शनरी तरतीब ॾियां पियो त उन वक़्तु मूंखे डॉक्टर मोहबत बुरड़े जा इहे जेके जोग्राफिकल टर्म्स आहिनि जेके हुन सिंधी में ट्रांसलेट कया आहिनि उहे तमामु घणा कमु आया ऐं मां उहो उन में इस्तेमालु बि कया आहिनि।